सादात किराम, सना खाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐ मुझा प्यारा मुसलमान भाइयों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु जी तौफीक इनायत सां असां की हिन अज़ीम शान रूहानी इरफानी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक महफिल में हाज़िर थियण जो मौक़ो ऐं शरफ़ नसीब थियो आहे। दुआ है अल्लाह ताला शाल सां अव्हां जी इन हाज़िरीअ खे तंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। इन अज़ीम शान मरकज़ रूहुल इस्लाम जी हिन जामिया मस्जिद में असां हाज़िर आहियूं। दिली दुआ है जिन दोस्तन अहबाबन इन पाक महफिल में खर्च खैरात करी इन महफिल के सजायो ऐं सिंगारियो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे माल में घरनि में रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। मूं अवां दोस्तनि जे साम्हूं अव्वलन अल्लाह जी पाक कलाम मजीद वजह जे आए मुबारक जे नूरानी अल्फाज़न जे तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे। उनमें अल्लाह जी ज़ाती व बरकात असां तव्हां जी ॿिन शयुनि जी मोकिलण जो ज़िक्र फरमायो आहे। मूंखे साईं किला ख़लीफ़ा साहब हुकुम फरमायो तो सिंधी में ॻाल्हाइणो। सिंधी सम्झो था न? जेके सम्झो था सो हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। माशाअल्लाह सभई सिंधी सम्झो था। बशयूं अल्लाह जी ज़ाते बाबरकात असां जे मोकिलियो आहे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो क़द जाअकुम मिनल्लाह, तहक़ीक़ आयो तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ खां नूर रोशनी व किताबुम मुबीन। ऐं खुलियल किताब, पधरो किताब, रोशन किताब। बाज़ मुफ़स्सिरीन किराम लिखियो आहे त नूर ऐं किताब मुबीन मां मुराद क़ुरान मजीद आहे। पर देवबंदी उलमा जो हकीमुल उम्मत मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजी किताब ज़िक्र मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में यह आयत करीमा लिखी हेठा लिखे थो त खुदा जी ज़ाती बाबरकात नूर व किताब मुबीन ये जुदा शयूं बयान फरमायो आहे। ये तो नूर अलग जिन्स आहे, किताब मुबीन अलग जिन्स आहे। जेकरे नूर व किताब मुबीन मां मुराद हिक जिन्स हिक शय कुरान हुजे हा त पो अल्लाह नूर खां पो वाव हरफ आतिफा न आणे हा। अरबी लुगत ऐं नहव जे एतबार सां वाव हरफ आतिफा मुग़ायरत लाइ आणियो वेंदो आहे। यानी ॿिन शयुनि खे जुदा करे बयान करण जे लाइ वाव हर्फ आतिफा ईंदो आहे। जंहिंमां मुराद आहे त नूर जुदा शइ आहे, किताब मुबीन जुदा जिन्स आहे। किताब मुबीन
मामुराद कुरान मजीद नूर मामुराद चाहे जो तो नूर मामुराद यानी मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर मामुराद मुस्तफा करीम जी ज़ाते अक़दस यो तफसीर उलमा जो पंहिंजो न बल्कि रसूल मुफस्सिरीन हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइन था तो कुरान जी करीने ऐं असलूब बयान की अगर उन्हीं उसूल तहत ॾिठो वञे त इन नूर मां मुराद मुस्तफा जी ज़ात आहे छाकाणि त इन आयत जी इब्तिदा में अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो या अहलल किताब क़द जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम कसीरम मिम्मा कुंतुम तुख्फून मिनल किताब व यअफू अन कसीर। अल्लाह की ज़ात बाबरकात अहले किताब यहूद व नसारा से खिताब फरमायो। खिताब अल्लाह जो मुखातिब यहूद व नसारा आहिन मौज़ूअ क़द जाअकुम रसूलुना शान रिसालत खुदा बयान फरमाए फरमायो बय्यिनु लकुम जेको तहकीक सां तव्हांने पंहिंजो रसूल मुकर्रम मोकिलियो आहे जेको खोले बयान थो करे मिम्मा कुंतुम तुख्फून मिनल किताब उहे ॻाल्हियूं जेके तव्हां किताबनि में मख़फ़ी रखियूं हुयूं मख़लूक़ खे अखियुनि खां ओझल रखियूं हुयूं व यअफू अन कसीर ऐं मुंहिंजो महबूब घणियूं ॻाल्हियूं अवां खां दरगुज़र थो फरमाए। यानी खुदा जी ज़ाती बाबरकात इन आयत करीमा में अहले किताब सां खिताब फरमायो मौजू शान रिसालत खे बनायो महबूब जी अज़मत ऐं मुस्तफा करीम जी रिसालत ऐं महबूब जे मक़ाम मखे बयान फरमायो। उन खां पोइ अल्लाह की ज़ात बाबरकात फरमाया क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन तहक़ीक़ो अचण वारो मो अल्लाह जी तरफ़ खां आम शइ नूर आहे। तो मौलवी अशरफ अली थानवी साहब लिखे तो त इन नूर मां मुराद मुस्तफा जी ज़ाते अक़दस खुदा पंहिंजी महबूब खे नूर सॾियो आहे ऐं इन तफ़सीर में उलमा मुहक़्क़ीन ऐं असांजी वेझी सदियुनि जो बुज़ुर्ग बुलंद पाए जो मुहद्दिस मुहक़्क़िक़ आलिम अल्लामा यूसुफ अन-नबहानी पंहिंजी किताब अनवारुल मुहम्मदिया जे अंदर इन आयत खे लिखी करे हेठां कई हदीसूं जमा कयूं आहिनि जिन में मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इरशाद फरमायो तो खुदा जी ज़ाते बाबरकात मुस्तफा के नूर करे पैदा फरमायो। मोहब्बत सां तेरी दुरूद पढ़ो त मां हमारे खिदमत में हदीसों पेश कया तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सभी बड़े आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अल्लाह की ज़ाते बाबरकात के प्यारे हबीब फरमायो अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी
आलमे अमर आलमे खलकत में सबक पेरी अल्लाह गनी ज़ाते बरकात मुझे नूर के पैदा फरमायो। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह छा अवा आदम खां वो अग में आयो फरमायो कुंतु नूरम बैन यदै रब्बी क़ब्ल ख़ल्क़ि आदम बिअरबअति अशर अल्फ आम। माफ फरमायो मां आदम की पैदाइश का 14,000 नूरानी बरह अग अल्लाह की बारगाह में नूर हो। सुभान अल्लाह। 14,000 नूरानी बरह जो अंदाज़ो ये लगायो त नूरानी बरह जो हिकड़ो ॾेखारो दुनिया जी 50,000 बरह जी बराबर। बोले आका फरमाए 14,000 नूरानी बरह आदम खां अग में मां अल्लाह की बारगाह में नूर हो। या रसूल अल्लाह भला अल्लाह की ज़ाती बाबरकात सब खां पेरी अवांजे नूर के पैदा फरमायो वो ये कायनात खुदा की चाहिए। फरमाया जाबिर इन्नल्लाह तआला क़द खलक़ अबुल अशियाइ नूर नबीक मिन नूरिही फजअल ज़ालिका नूर यतूर बिल कुदरति हैसु शाअ अल्लाह वलम यकुन फी ज़ालिकल वक़्ति लौहुम वला क़लमुम वला जन्नतुम वला नारुम वला मलकुम वला समाउम वला अर्दुम वला शम्सुम वला क़मरुम वला जिन्नियुम वला इंसियुम फलम्मा अरादल्लाहु अन यख़्लुक़ल ख़ल्क़ क़सम ज़ालिकन नूर अर्बअत अज्ज़ाइन वख़लक़ मिनल जुज़इल अव्वल अलक़लम वमिनस सानी अल्लौह वमिनस सालिस अल अर्श। फरमाया जाबिर अल्लाह ताला अना आसमान न पैदा किया था ज़मीन के न बनायो हो न सिज हो न चंद्र हो न सितारा हुआ न अर्श हो न कुर्सी न लोह हो न कलम हुआ न जिन्न हुआ न इंसान हुआ न हुरू हुआ न मलाइक हुआ न फरमान हुआ न जन्नत भी न जहन्नम हुआ काम शे न हुई सब का पेरी अल्लाह की ज़ाते बाबरकात तो मुझे नबी जे नूर के बने ज़ाती नूर मा पैदा फरमायो। ऐ खुदा की ज़ाते बाबरकात रे कायनात के ठन जो इरादो फरमायो अव्वल मुझे नूर के खुदा चली समेरायो अरे सिमा कलम के बनायो बे सिमा लोहे महफूज के चायो त्रि सिमा अर्श अजीम के बनायो सुम्मा कसम रब्बी अर्बअत अज्ज़ाइन फखलक़ मिनल अव्वल हमलतल अर्श व मिनस सानी अल कुर्सी व मिनस सालिस बाक़िल मलाइकत। खुदा की ज़ाते बाबरकात वरना चुत इससे नूर के चलिस में मिलायो परे से मां अर्श की खाना वाला मलाइका पैदा फरमाया बेसे मां पनी कुर्सी के चायो त्रे से मां क़यामत के फरिश्ता मलाइका पैदा थना है उन जे नूरानी खलील के मोहम्मद आका जी नूर मां पैदा फरमायो आहे। सुम्मा क़सम रब्बी अर्बअत अज्ज़ाइन वख़लक़ मिनल अव्वल अस्समावात व मिनस सानी अल अर्दीन व मिनस सालिस अल जन्नत वन नार। और चौथी से नूर के अल्लाह की ज़ाते बाबरकात चली समेरायो परे से मां सतई आसमान बनाया बे से मां सतई जमीन उठायो बे से मां जन्नत जहन्नम के बनाया। सुम्मा क़सम रब्बी अर्बअत अज्ज़ाइन वख़लक़ मिनल अव्वल नूर अब्सारिहिम व मिनस सानी नूर क़ुलूबिहिम व हियल मारिफ़तु बिल्लाह व मिनस सालिस नूर उनसिहिम व हुवा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
से नूर के अल्लाह ताला वरी जगे समरायो परे सीमा क़यामत ताईं जेका मखलूक पैदा थियणी आ जिनके ही मथे वारी अखियुनि जो नूर नूरे बिसारत ज़ाहिरी अखियुनि जो नूर मिलणो आहे इन अखियुनि जे नूर के खुदा महबूब जे पाक नूर मां पैदा फरमायो आहे बेसिमा अल्लाह कल्ब जे नूर के पैदा फरमायो आहे त्रिसिमा मुझे आका फरमायो नूरे उनसियत ए नूरे अलसिमत खुदा तौहीद जे नूर के पैदा फरमायो आहे सुभान अल्लाह। याद रखो अल्लाह खली जाती बाबरकात इंसान के कसीफ करे उन जे अंसर में जुल्मात ऊंदा रखी खुदा की जाती बाबरकात फरमायो जिन जोहर मा जिन अंसर मा वो इंसान के पैदा कयो आ सुलालतिन मिन तीन खड़काई मिट्टी मा हमारी मसनून बूदार गारिमा मिन नुतफतिन अमशाजिन नबतली एक गंदे नुतफिमा इंसान के मुंह पैदा कयो आ इंसान जे इन खाके में इन कालब में कसाफता जुल्मात अंधेरो आ सुभान अल्लाह अल्लाह रमने मदीने जे मीर फरमायो इन जे इन या कसाफत की अल्लाह इन जे कल्ब की जुल्मात मां नूर में बदलाना जेला खुदा की जाती बाबरकात ही नूर खल्क फरमायो फरमायो ओ नूरे अलसिमत ज़बान जो नूरा ओ कलमे तय्यबा तौहीद जो नूरा जने इंसान पढ़दो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त उन जे इन कलमे लफ्ज़न के अदा करण सा उन जी कसीफ ऐं अंधेरे वाली ज़बान मुनव्वर थी वेंदी आहे ऐं उन जो नूर उन जे बेनूर सीने के मुनव्वर करे छॾींदो आहे वरी आका फरमाए इन्न शैतान जासिमुन अला क़ल्बिल इंसान हिकिड़ो शैतान अल्लाह ताला हर इंसान जी क़ल्ब सां पेवस्ता करे छॾियो चिपड़ियल फ़इज़ा ज़कर फ़ख़नस जॾहिं इंसान अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे खुदा जी याद में बहरो हूंदो आहे नमाज अल्लाह जो ज़िक्र आहे कुरान जी तिलावत अल्लाह जो ज़िक्र आहे खुदा जो नालो इस्म पाक वठण ज़िक्र आहे दुरूद ऐं सलाम पढ़ इहो भी अल्लाह जे ज़िक्र ऐं अज़कार में शामिल आहे रे इंसान तक़दीस तस्बीह तहलील नमाज तिलावत अल्लाह जो नालो वठंदो आहे त मुझे आका फरमाए शैतान जेको उन जे क़ल्ब ते चिंबड़ियल आहे टीह कोह उन खां परे भरी वेंदो आहे फ़इज़ा गफ़ल फ़वस्वस वजदे इंसान अल्लाह जी ज़िक्र खां गाफ़िल थींदो आहे त शैतान वापस उन जे क़ल्ब ते घेरो करे उन जे अंदर विसविसा पैदा कंदो पोइ सॼे शैतान विसविसा पैदा कंदो आहे त माण्हू वहमनि जो शिकार बणी वेंदो आहे असां चवंदा आहियूं न भाई माण्हू वहमी थी वियो वहम अञा वधंदा त चवंदा हे सोदाई आहे बाबा हिन जो अकुल हिन को साथ कोन थो ॾे मुझे आका फरमायो ए वहम ए सभई मामला शैतान जी तरफ़ खां हूंदा आहिनि जेको पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे रज़ा मुताबिक़ गुज़ारण थो चाहे ओ दिल में खुदा जो ज़िक्र करे त शैतान जे इन वहम ऐं विसवसण खां बची पवंदो मुझे आका फरमायो वल्द त इहो जेको दिल जो घर आहे इहो बे शैतान जे कब्ज़े में अची वेंदो पर जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदो त खुदा जी ज़ाती बाबरकात
पाने शाद फरमाया थी कुदसिया ला युस्रिनी अर्दी वला समाई वलाकि युस्रिनी इंद कल्बिल मुमिन। मा बाना न ज़मीन में समाए सका तो न आसमान में समाए सका तो मा रब तरफ का किनारे का बेद का कर रखा पा गया पर जेकरे तू पंजे दिल में मुझे इस्म के जगह दी पंजे ज़बान सा मुझे नाले के वठी पंजे सीने के मुनव्वर ऐ ममूर करी तबाना मन तुझे दिल में रब समाए सका तो वो खुदा उनकी पर जो मस्कन बनाई दो अल्लाह तक खर खान तरफ खान किनारे खान ज़मान खान मकान खान महसूसात का पाका पोइना हदीस से कुछ जो मतलब छा इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फैसानी शेख अहमद रहमदी फारूकी रज़ियल्लाहु तआला अन्हु मकतूबा शरीफ में इन हदीस से कुछ जो तशरीह करे बयान फरमायो तो खुदा घर रखा पाका तो जने मानो खुदा जो जिक्र कदो उनजी ज़बान का ओ नूर उनजे कल्ब के रोशन मुनव्वर कदो खुदा उनजे नूर खुदा जे नूर सा उनजी दिल मुनव्वर थी विया ऐ अल्लाह जी नूर सा जने दिल मुनव्वर ऐ मामूर थी दिया तको दिल हमेशा रोशन ऐ जिंदा रहदिया वाह दिल का खुदा जो जिक्र करे वाह करे न बन आ चलो सही हो की असा अखिन सा ॾिसूं था माण्हू मरे थो दम परवाज़ थियो जान निकती रूह निकतो जिस्म थधो थी वियो डॉक्टरनि तेज जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो बाबा हरकते कलब बंद थी वई त जेकॾहिं दिलि ज़िंदा हा त पोइ इहा कीअं ज़िंदा अदा या ज़िंदा ईअं जो बज़ाहिर रूह त निकिरी वियो जान त निकिरी वई जिस्म जो रगो इंसान जे खून जो दौरो बंद थी वियो ज़ाहिरी जेका दिल पंप करे थी खून के उनजी हरकत बंद थी वई पर या दिल खाली न है इन दिल जे अंदर खुदा जो नूर समायल जेको ज़ाकिर शामिल मानो खुदा जे जिक्र सा पंजे दिल के जारी करे पंजे दिल जे खाने के मुनव्वर कदो कोयो नूर खुदा जे सिफत जो या दिल खुदा जे नूर जो मज़ारा अल्लाह हदीसा ते बाबरकात जो सिफतों हय्युन क़य्यूम आहे खुदा मौत का पाका हमेशा जिंदा रहने वालो उन सिफात मौत का ऐ अदम ऐ फना का पाका आहे को खुदा जी सिफत नूर के खुदा जी दिल में आबाद रखियो ओ नूर उन सागर कब्र में जिस्म में रह दो दिल में रह दो इन खुदावंदी नूर दे करे या दिल रोशन बिया जिंदा बिया ही कने न मरदी कब्र में सुतो पिवा पर खुदा जी नूर सा दिल जिंदा है बा खुदा सुभान अल्लाह मुझे आका फरमायो ओ नूर जेको कल्ब के रोशन तो करे इन नूर के खुदा मु मोहम्मद जी नूर सा पैदा फरमायो सुम्मा कसम अल्लाह बिया अरबअत अज्ज़ाइन फखलक़ अश-शम्स मिन जुज़ीन वल क़मर मिन जुज़ीन वल कवाकिब मिन जुज़ीन और चौथे सिर के अल्लाह ताला चली समय गिरायो बड़ी सीमा सिज के बनायो बड़ी सीमा चंद्र के छायो बड़ी सीमा सितारों के बनायो व अक़ाम अन-नूर व हुवा अल-जुज़ुर राबिउ फी मक़ाम रजाए इसना अशरा अल्फ सना सुम्मा जअलहु अरबअत अज्ज़ाइन फखलक़ अल-अक़ल मिन जुज़ीन वल इल्म वल हिल्म मिन जुज़ीन वल इस्मत वत तौफीक मिन जुज़ीन सुभान अल्लाह फरमाया चौथे सिर के अल्लाह ताला मकाम रजा में वरी 12000 साल तक रखियो 12000 साल का को खुदा दी जाती बाबरकात नबू रखे वरी चली समय रायो पहले से अल्लाह अकुल जी नूर के पैदा फरमाए सुभान अल्लाह चाहे नूर के बा अकुल जी नूर के अकुल मंग असा उन के चवदा हो
दुनिया के एतबार असांजे को होशियार हुजे, चालाक हुजे, ज़हीन हुजे, जेके चार नौकर जल्दी कमाए कुछ तरक्की करे ॾेखारे। इहो न ॾिसंदा आहियूं त ख़ैर सां इन तरक्की कई आहे, गाॾी वरिती आहे, बंगलो ठारायो आहे, थोरे अरसे में इहो पैसो किथां आयो, ज़राए कहिड़ा, असबाब कहिड़ा बणिया। असां ज़ाहिरी चमक खे ॾिसंदा आहियूं, ज़ाहिरी भल भल खे ॾिसंदा आहियूं, फलाणे वटि गाॾी आहे, फलाणे तरक्की कई आहे, पोइ उहे पैसा खणी रिश्वत न हुजनि, यतीमनि जो हक़ खाए, ग़रीबनि मिस्कीननि जो रतु चूसे, बंगलो ठाराए मथां लिखंदो आहे हाज़ा मिन फ़ज़्ल रब्बी, अबार वो फ़ज़्ल तोते या ॿिया ख़ुदा खे प्यार कोन। सुभान अल्लाह। पर असां दुनिया जा तालिब आहियूं, दुनिया अचे कहिड़े ज़रिए से अचे, इन में असांजो ग़र्ज़ कोन्हे। मुंहिंजे आका फरमाए दुनिया जीफ़त व तालिबुहा किलाम, दुनिया ढूंढ जे मिसला, उन जो हिर्स रखण वारा कुतनि जे मिसला आहिनि। मुंहिंजा अता असांजे नज़र में अकुलमंद हुआ जेको नौकर कमाए, पर क़ुरान छा थो फरमाए, इल्ला मन अतल्लाहि बिक़ल्बिन सलीम, अल्लाह जी निगाह में अकुलमंद हुआ जिनजो क़ल्ब सलीम आहे। क़ल्ब सलीम छाखे चइबो आहे? रजा तो सिंधी में एक ॿ मिसाल है। इंसान रस्ते तां वञे पियो, अकेलो आहे, ये रस्ते ते ओट तो ॾिठई का क़ीमती शइ पई आहे, 5000 जो नोट पियो आहे, को सोन पियो आहे, को चांदी, को जवान जो मोती, अहिड़ी क़ीमती शइ ॾिठई। हाणे बाज़ार ॾिसण खां पोइ चवंदो मूं लधी आहे, खणा फायदे वाली शइ। नफ्स उनखे इन ख्वाहिश ते उगारींदो त बाबा इहो क़ीमती शइ रस्ते में मूंखे मिली आहे, मां खणा। पर जेकॾहिं उनखे दिलि में ख़्याल अचे, ख़बर न आहे कंहिंजी गिरी आहे, अमानत आहे। मुझे आका फरमायो शरई मसलो आ, मुफक्किहीन बयान फरमायो आ, रस्ते मां एड़ी का कीमती शइ लभे, उता इंसानन जी आबादी जो उन जे अचण जो रस्तो आ, त पोइ उन जे के लभे, उन जे मथां वाजिबा अगर खणी त पोइ 30 कोह जे अराउंड आबादी में तफ्तीश करे असल मालिक ताईं उहा शइ पहुचाए। ये इहो हौसलो न आहे से अला केर इहो तफ्तीश कंदो, केर तो कम मूंखे त चइबी कोन्हे, त पोइ उनखे उन जॻह ते रखे ॾे, अल्लाह जी रज़ा मुताबिक़ छॾे ॾे। इहो गुमान रखे जंहिंजी अमानत आहे ख़ुदा पाण ताईं पहुचाए। खणे न हाणे असांजो अकुल, असांजो नफ्स, असांजी ख्वाहिश असांखे उकसाईंदी त इहो खणो, पर जेकॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ अचे, चवे कंहिंजी अमानत आहे, कंहिंजी किरी पई आहे, कोन थो खणा, सर्फ़े नज़र करे उतां गुज़री वञे, इहो क़ल्ब सलीम आहे। सुभान अल्लाह। वञे पियो रस्ते सां, नज़र पई, नज़र खे हसीन व जमील हिक औरत जे चेहरे ते नज़र पई वई, नामहरम आहे, नज़र पहिरीं पई त पहिरीं नज़र माफ़ आहे, पर हाणे जॾहिं ॾिठई दिल में फतूर पैदा थियो, शहवत इंसानी जो ग़लबो थियो, हाणे दिल में ख़्याल पैदा थियो, नफ्स उभारियो त इनखे दोबारा ॾिसां, हाणे शहवत जी नज़र सां उनखे दोबारा ॾिसण जी कोशिश कई, पर जेकॾहिं उन वक़्तु ख़्याल आयो, अल्लाह जी रज़ा जो, ख़ुदा जो ख़ौफ़ आयो, यग़ुदुन अल्लाह जी रज़ा जे लाइ पंहिंजी नज़रुनि खे झुकाई, पंहिंजूं नज़रूं हेठि कई, ऐं निहारियईं त इनखे क़ल्ब सलीम चइबो आहे। अहिड़ा कई मिसाल त क़ल्ब सलीम
उनखे चइबो आहे जेको अल्लाह जी रज़ा जे लाइ उन नफ़सानी ख्वाहिश ऐं हालत खे छॾे करे खुदा जी रज़ा मुताबिक़ मुस्तफ़ा जी शरीयत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे था। तो मुझे आका फरमायो जेके क़ल्ब सलीम मिलियो उहो ई अक़ुल ऐं हक़ीक़ी अक़ुल वारो बि हुआ अक़ुल जो नूर बि खुदा उनखे अता फरमाईंदो। फरमायो इहो अक़ुल जो नूर खुदा जी ज़ात बाबरकात मूं मुहम्मद जे नूर मां पैदा फरमायो आहे। बेसिमा अल्लाह इल्म ऐं हिम्मत जी नूर खे पैदा फरमायो। टे सिमा इस्मत ऐं तौफ़ीक़ खे चायो। व अक़ामन नूर व हुवल जुज़उर राबिअ फी मक़ामिल हयाय इस्ना अशर अल्फ सना सुम्म नज़र इलैहि फतरशह नूर अरक़न फक़तर मिन्हु मिअतु अल्फ व इश्रून अल्फन व अर्बअतु आलाफिन क़तरतन फख़लक़ अल्लाहु मिन कुल्लि क़तरतिन नबिय्यन व रसूला। मुझे आका फरमायो खुदा उन चौथे सिनूर के वरी मकाम हया में 12,000 साल ताईं रखियो। 12,000 साल खां पोइ उन नूर जे मथां निगाह खे जलालत जो विधी। उन नूर खे हया जो पसीनो पघरायो। कमो बेश 1,24,000 कतरा पुड़ा उन नूर जा टपकी पिया। अल्लाह उन कतरनि मां 1.25 लख नबियनि जे अनवार ने अरवाहन खे पैदा फरमायो आहे। सुम्मा तनफ़्फ़सत अरवाहुल अंबियाए फ़ख़लक़ अल्लाहु मिन कुल्लि अनफ़ासिहिम नूर अरवाहिल औलियाए वस्सुहदाए वश्शुहदाए वस्सालिहीन वल्मुतीन मिनल मुमिनीन इला यौमिल क़ियामा। वरी खुदा जी ज़ात बाबरकात नबियन के आलम अरवाह में पैदा फरमाए। नबियन ने को करो साखियो उन साथ के कुदरत कामिला सा जमा फरमाए। क़यामत के औलिया सुहदा सालिहीन शहीद मोमिनीन मुतीन औलिया कामिलीन खुदा का बनिया पर मुसीबत बारा जेके क़यामत पैदा थियण आहिनि उन्हनि जे नूरानी ख़मीरन के खुदा नबियन जे नूरानी साहन मां पैदा फरमायो आहे। इन लतीफ नुक्ते के आला हज़रत अज़ीमुल मर्तबत अशाह अहमद रज़ा खान फाजिल बेलवी रहमतुल्लाह अलैह बयान करे फरमायो तो खल्क़ से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला सल्लल्लाहु अलैहि वही मकामातुल उबूदिय्या वही हिजाबुल करामति वस्सआदति वज़्ज़ीनति वर्रहमति वर्रअफ़ति वल्इल्मि वल्हिल्मि वस्सब्रि वस्सिद्क़ि वल्यक़ीनि वल्वक़ारि वस्सकीना फ़अबदल्लाह ज़ालिकन नूर फ़ी कुल्लि हिजाबिन अल्फ़ सना। मुझे आका फरमाए खुदा जी ज़ात बाबरकात वरी मुझे नूर मां 12 सिफाती हिजाब पैदा फरमाया।
हिजाब करामत, हिजाब सादत, हिजाब जीनत, हिजाब रहमत, हिजाब राफत, हिजाब इल्म, हिजाब हिल्म, हिजाब सब्र, हिजाब सिद्क, हिजाब यकीन, हिजाब वक़ार, हिजाब सकीनत। अल्लाह के महबूब फरमायो उन 12 हिजाबन के खुदा पैदा फरमाए, उन 12 सिफाती हिजाब में हिको साल ताई मुहम्मद जी नूर की बड़ी बंदगी अदा रखो और हजार साल का को खुदा की जात बरकत उन हिजाबन मा फलम्मा खरज ज़ालिका नूर मिनल हुजुब रतबहु अल्लाहु फिल अर्द फकान युदियु मिनहु बैनल मशरिक़ वल मग़रिब कस्सिराज फिल लैलिल मुज़लिम। उन्हें आका फरमायो 12,000 साल का को खुदा की जात बरकत मुझे नूर रखा है हिजाबन का मुंतकिल करे जमीन की तरफ मुंतकिल फरमाए। मैं जमीन में कहीं अंधेरो हुयो जुल्मात हुई कारोशनी कानो हुई ये जो मुझे नूर जमीन ते आयो सारी जमीन ये रोशन थी वही ये ऊंगा ही वीडियो बार हुआ का रोशनी फैल जीवी दिया। वो मुझे आका फरमायो सुम्मा खलक़ल्लाहु आदम मिनल अर्दी वो अल्लाह जमीन की मिट्टी में आदम की पैदा फरमायो के अते आदम अलैहिस्सलाम जिन्हें खुदा की जाती बाबरकत अल्लामा ऐनी शाह बुखारी अहमद मुहद्दिस इमाम ज़मख़शरी इमाम आलूसी बगदादी इमाम यूसुफ अन-नबहानी अल्लामा काजी या साहिब किताब शिफा मुल्ला अली कारी अल बिदाया वन नहाया छोटे किताबन में इमाम वाक़िदी साहिब किताबुल मग़ाज़ी मुहद्दिस सगूरा बयान था फरमाए तेरे खुदा की जात बाबरकत आदम अलैहिस्सलाम की मिट्टी एंड पानी की जमा करे काल तैयार कर जिलाजे कारो उठायो सुभान अल्लाह अना बनाई कौन अना आदम साईं